पास खोखर ऐं पहलवान मुबारक मला। वाह वाह, ही मुबारक मला असांजे सिंध जो सदर पाए मल एसोसिएशन जो। ऐं पहलवान खोसो ऐं उन सां बिल मुक़ाबिल पहलवान। ॾिसूं त छा थो थिए। हीअ साई शलवार सां पहलवान खोसो, ॿई भाइर तमामु बहितरीनु पहलवान आहिनि, ख़ूबसूरत पहलवान आहिनि। ॾिसूं त छा थो थिए। मुक़ाबिलो इंतहाई सख़्तु मराइल में। वाह 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 वाह, क्या बात है। खोसो दसे हाणे अची वियो पहलवान शहबाज़ शीदी, भलाऊ शीदी, मरूम भलाऊ शीदी जो फर्ज़ंद आहे। ऐं उन सां गॾु पहलवान गुलाब बलोच, बलोचिस्तान जो तमामु बहितरीनु पहलवान गुलाब बलोच ऐं पहलवान शहबाज़ शीदी। ॾिसूं त छा थो थिए। मुक़ाबिलो इंतहाई सख़्तु मराइल में। वाह वाह, हिकु दफ़ो हथ ढेरा थी विया। मुक़ाबिलो जी नाज़रीन, हिकु दफ़ो हथ ढेरा थी विया ऐं हाणे हेॾा पहलवान ॿिया वड़ी रहिया आहिनि, मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। तमामु सख़्तु मुक़ाबिलो। ऐं अव्हां खां सिवा कीअं गुज़रनि थियूं शामूं, इहो तूं सिंधूअ जे किनारनि खां पुछजांइ। वरां ईंदे पासा कीअं सिॼ था उभरनि, गवाही इहा चंड तारनि खां पुछजांइ। ऐं हीअ असांजो पुराणो पहलवान आहे होशू शीदी, जेको मुक़ाबिलो करे रहियो आहे। जीअं आउं तक़रीबन ॾिसां पियो अहिड़े जो अहिड़ो आहे साईं होशू शीदी। हा, वरी अची विया पहलवान शहबाज़ शीदी ऐं पहलवान गुलाब बलोच। तमामु बहितरीनु, हिकिड़ो वारो, ॿियो वारो, टियों वारो, चोथों वारो, पंजों वारो। बची वियो पहलवान गुलाब बलोच, मथां जांठो लॻो पहलवान शहबाज़ शीदी जो। तमामु बहितरीनु मुक़ाबिलो। ॾिसूं त छा थो थिए। हाणे टिंगायो अथसि पहलवान गुलाब बलोच ऐं शहबाज़ शीदी बि तमामु बहितरीनु पहलवान भलाऊ शीदी जो फर्ज़ंद आहे। शीदी ऐं माना सम्झो सिंध ऐं बलोचिस्तान जो मुक़ाबिलो आहे। वाह वाह, हा हा हा, हीअ आहे शहबाज़ शीदी साईं, ॾाढो ॾुखियो पहलवान आहे। ॾिसूं त छा थो थिए। वालेकुम अस्सलाम। ॾिसूं त छा थो थिए। तमामु बहितरीनु मुक़ाबिलो। वाह, हा हा, अलाह, ठुप ॿोड़े विधो पहलवान शहबाज़ शीदी पहलवान गुलाब बलोच खे। ॾिसूं था अॻिते छा थो थिए। मुक़ाबिलो इंतहाई सख़्तु मराइल में आहे। तमामु बहितरीनु पहलवान, तमामु सुहिणो पहलवान। ॾिसूं था। वाह वाह, हेॾा गुलाम नबी शीदी शहबाज़ शीदी खे कुल्हे ते खयो आहे। ऐं उनखां अलावा ॿिया पहलवान विड़ी रहिया आहिनि। हीअ असां मौजूदु आहियूं हिन वक़्तु सैयद हज़रत इब्राहिम शाह बुख़ारी रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते। हाणे साईं रशीद शाह जो मुक़ाबिलो आहे पहलवान शीदी सां। ॾिसूं त छा थो थिए। साईं रशीद शाह हीअ असांजो अबरो सैयद आहे। अलाह साईं हिनखे ताक़त ॾिए अञा बि। ॾिसूं था मुक़ाबिलो इंतहाई सख़्तु मराइल में। ऐं असांखे बेहदि ख़ुशी थी जो हिते जा जेका मुंतज़िमीन आहिनि ऐं हिते जा जेका फ़क़ीर आहिनि, उन्हनि असांखे करोड़ो इज़तूं ॾिनियूं आहिनि ऐं असांखे वॾो भायो अथनि। ऐं